हालाणी भरिसां ॻोठ मौल ॾिनो जो रहवासी यासीन अली नागौर अली ॾिनो नागौर एजाज़ पंहिंजे ॻोठ जे कामरान अली नागौर जे ज़ुल्म ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब पहुची दाहींदे चयो त असांजी ज़मीन आहे, जॾहिं त कुझु साल अॻु कामरान नागौर वारनि सां मसइलो हलंदड़ हुयो, जंहिंजो फ़ैसिलो ॻोठ जे चङे मुड़ुस वॾेरे सदर नागौर कयो, जंहिंमें कामरान ॾोही साबित थियो। कामरान फ़ैसिलो न मञियो, फ़ैसिले मां उथी हलियो वियो। बाद में कामरान पुटु सरवर नागौर जे मूं मथां कातलानो हमलो करे सिधो फायर कया। मां मौजूदाणे तौरु बची वियसि, जंहिंजी NC असां हालाणी थाणे ते पिणु दर्ज कराई आहे। हुननि IG सिंध SSP नशर फ़िरोज़ मुतालबो कयो आहे त असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे, जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।